हज़रत यूसुफ शाह गाज़ी रहमतुल्लाह अलैह। हज़रत यूसुफ शाह गाज़ी रहमतुल्लाह अलैह कराची जे अहम ऐं क़दीम सूफ़ी बुज़ुर्गनि मां हिकु आहिनि। संदन मज़ार सिंध जे साहिली शहर मनोड़ा कराची में वाक़िअ आहे ऐं हज़ारे अक़ीदतमंदनि लाइ रूहानी ज़ियारत जो मरकज़ आहे। खेन गाज़ी जो लक़ब अता कयो वियो, जेको आम तौर ते उन्हनि बुज़ुर्गनि खे ॾिनो वेंदो आहे जिन दीन जी राह में कोशिश कई हुजे या जन जी ज़िंदगी इस्लाम जी तबलीग लाइ वक़फ़ हुजे। हज़रत यूसुफ शाह गाज़ी जो ज़मानो अक्सर करे 8 सदी ईस्वी तक़रीबन 700 ईस्वी खां 800 ईस्वी सां जोड़ियो वेंदो आहे, यानी उहो दौर जॾहिं मोहम्मद बिन क़ासिम जी सिंध फ़तेह खां पोइ इस्लाम सिंध में पखिड़जणु शुरू थियो हो। कुछ रिवायतनि मूजिबि हू अरबुस्तान खां सिंध तशरीफ़ खणी आया हुआ, जॾहिं त कुछ मक़ामी रिवायतूं खेनि सिंध जे ई माण्हुनि मां ॼाणाइनि थियूं जेके बाद में दीन जी ख़िदमत में मसरूफ़ थिया। हिकु मशहूर रिवायत मूजिबि हज़रत यूसुफ शाह गाज़ी खे हज़रत अब्दुल्ला शाह गाज़ी रहमतुल्लाह अलैह जो भाउ सम्झियो वेंदो आहे, जन जो मज़ार क्लिफ्टन में आहे। जेकॾहिं इहा रिवायत सही आहे त पोइ संदन नसब पैगम्बर इस्लाम हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं पहुचे थो, पर हिन ॻाल्हि जी तस्दीक पकी नाहे। हज़रत यूसुफ शाह गाज़ी रहमतुल्लाह अलैह पंहिंजी ज़िंदगी इस्लाम जी तबलीग ऐं इंसानियत जी ख़िदमत में गुज़ारी। हू अमुन मोहब्बत ऐं रवादारी जो पैगाम खणी मनोड़ा जे इलाइक़े में आया, जेको उन वक़्तु हिकु नंढड़ी मच्छी मारण वारी बस्ती हुई। चयो वञे थो त हिननि मनोड़ा में पंहिंजो मस्कन क़ाइमु कयो ऐं उतां ई माण्हुनि खे इस्लाम जी तालीम ॾियणु शुरू कई। संदन इख़लाक़ सादगी ऐं ख़ुदा तरसी माण्हुनि खे मुतासिर कयो ऐं उहे वॾे अंग में संदन हल्के में दाख़िल थिया। संदन तालीमात जो असरु सिर्फ़ु मनोड़ा ताईं महदूद न हो, पर आसपास जे इलाइक़नि में बि पखिड़ियो। हिननि मक़ामी माण्हुनि खे इस्लामी क़दरनि, समाजी इंसाफ़ ऐं इंसानी भाईचारे जो दर्स ॾिनो। सूफ़ी बुज़ुर्गनि सां केतिरियूं ई करामतूं मनसूब हूंदियूं आहिनि जेके संदन रूहानी क़ुवत ऐं ख़ुदा सां क़ुर्बत जो इज़हार सम्झियूं वेंदियूं आहिनि। हज़रत यूसुफ शाह गाज़ी बि केतिरियूं ई करामतूं मनसूब आहिनि। रिवायत आहे त केतिरा माण्हू पंहिंजनि मुश्किलातनि, बीमारनि ऐं मसइलनि जे हल लाइ संदन दरगाह ते ईंदा आहिनि ऐं दुआउनि ऐं वसीले सां पंहिंजूं मुरादूं पूरियूं थियण जो यकीन रखनि था। मनोड़ा जा माण्हू खेनि पंहिंजे इलाइक़े जो मुहाफ़िज़ सम्झंदा आहिनि ऐं यकीन रखनि था त संदन रूहानी फैज़ जे करे इहो इलाइक़ो आफ़तनि ऐं मुसीबतनि खां महफ़ूज़ रहे थो। संदन मज़ार ते हिकु अजीब रूहानी सुकून ऐं अमुन जो अहसासु थिए थो, जेको ज़ाइरीन जे ज़हननि ऐं दिलनि खे पुरसुकून करे थो। हज़रत यूसुफ शाह गाज़ी जो उर्स मुबारक हर साल इस्लामी महीने ज़ुल्हज जी 10, 11 ऐं 12 तारीख़नि ते वॾे अक़ीदत ऐं शानदार नमूने सां मल्हायो वेंदो आहे। हिन मौक़े ते सॼे मुल्क मां हज़ारे अक़ीदतमंद गॾु थींदा आहिनि। उर्स ते क़ुरान ख़्वानी, नात ख़्वानी, महफ़िल समा ऐं लंगर जो एहतमाम कयो वेंदो आहे। संदन मज़ार मनोड़ा में हिकु टकरी ते आहे जितां समुंड जो ख़ूबसूरत नज़ारो करे सघिजे थो। इहा मज़ार सभिनी तबक़नि ऐं मज़हबनि जे माण्हुनि लाइ खुलियल आहे, जेका रवादारी जी तालीम जो हिकु बहितरीनु मिसाल आहे। मज़ार जे आसपास सादगी ऐं सुकून जो माहौल आहे। हज़रत यूसुफ शाह गाज़ी रहमतुल्लाह अलैह सिंध जे सूफ़ी तारीख़ जो हिकु दरख़शान बाब आहे, जिन जी तालीमात ऐं बरकातनि जो सिलसिलो अॼु बि जारी आहे। संदन ज़िंदगी इस्लामी क़दरनि, इंसानियत जी ख़िदमत ऐं रवादारी जो आईनो आहे।